अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलाट में इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अमा जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां मोहम्मद इब्राहिम जोया साहब जे फ़िक्र जे हवाले सां या उन जी अदबी हैसियत जे हवाले सां थोरो कुझु ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो मुख़्तसर खाको पेश कंदासीं। मोहम्मद इब्राहिम जोयो 1915 में पैदा थिए थो कोटड़ीअ में, ऐं जोया साहब जो जेको शुमार आहे सिंध जी अदबी तारीख़ में हिकिड़े ज़बरदस्त ऐं चोटीअ जे नक़ाद तौरु थिए थो। जोया साहब खे हिकिड़ो चोटीअ जो तर्जुमेनिगार तसवुरु कयो वञे थो। हू ज़बरदस्त तर्जुमेनिगार आहे। हू हिकिड़ो एडिटर जी हैसियत हुनजी आहे। हू मेहरान अख़बार में जॾहिं मेहरान रिसाले में जॾहिं एडिटर हुयो तॾहिं हुन मेहरान रिसाले खे उरूज बख़्शियो ऐं मेहरान रिसाले में हुन हिकिड़ी वॾी अदीबनि जी खेप पैदा कई, कहाणीकारनि जी ऐं शाइरनि जी, ऐं जंहिंमें असांजो शेख अयाज़ बि सर फ़हिरिस्त आहे। जॾहिं मेहरान अख़बार रिसाले में जोयो साहब एडिटर जी हैसियत में ज़िम्मेदारियूं संभालियूं त हुन मेहरान रिसाले खे बाक़ाइदे पंहिंजे निज प्रोफेशनल ज़िम्मेदारियुनि सां उरूज बख़्शियो ऐं शेख अयाज़ जहिड़े कदावर शख़्सियत खे माइल कयो, क़ाइल कयो त हू सिंधी अदब खे वक़्तु ॾिए ऐं सिंधी अदब तख़लीक़ करे। ऐं अहिड़े तरीक़े सां हुन हिकिड़ो ख़तु लिखियो हो अदीबनि खे त तव्हां ख़तु लिखो, ऐं ख़त नवेसी जी बाक़ाइदा इब्तिदा बि ॼण त मेहरान रिसाले जे ज़रिए मोहम्मद इब्राहिम जोया साहब कई। ऐं अयाज़ साहब जा जेके ख़त हुआ, जेके टैक्सीला मां, पंजाब मां, साहिवाल मां उन लिखिया, उन ख़तनि खे हिकिड़ी क्लासिक ख़तनि जी हैसियत हासिलु आहे। ऐं उहे ख़त मेहरान रिसाले में मुसलसिल छपजंदा रहिया ऐं पोइ अॻिते हली जे काक ककुरिया कापड़ी जे नाले सां अयाज़ जो किताबु आयो ऐं उहो किताबु तक़रीबन उन किताब में 22 ख़त आहिनि जेके हुन मोहम्मद इब्राहिम जोया साहब खे मेहरान रिसाले में लिखिया। अहिड़े तरीक़े सां मोहम्मद इब्राहिम जोयो खे सिंध जे में मुहाग नवेसीअ जे अबे तौरु तसवुरु कयो वञे थो, मुहाग नवेसी जो माहिर तसवुरु कयो वञे थो। ऐं इहो एज़ाज़ बि मोहम्मद इब्राहिम जोया साहब खे आहे त हुन शेख अयाज़ जे किताबनि जा, घणनि किताबनि जा मुहाग लिखिया आहिनि। शेख अयाज़ जे किताबनि जा मुहाग न सिर्फ़ु न लिखिया पर हुन में बाक़ाइदा हुन शेख अयाज़ खे ट्रिब्यूट पेश कयो, शेख अयाज़ जे फ़िक्र खे उखेलियो आहे, शेख अयाज़ जी फ़नी ऐं फ़िक्री छंड छाण कई आहे। इहो ई सबबु आहे जो शेख मोहम्मद इब्राहिम जोया खे सिंध अंदरि सिफ़े अवल जे चोटीअ जे नक़ाद तौरु तसवुरु कयो वञे थो। ऐं हुन ज़बरदस्त पंहिंजे तनक़ीदी निगाह विधी आहे ऐं हुन वटि फ़िक्र अंगेज़ क़िस्म जूं ॻाल्हियूं हुन जे तहरीरुनि मां असांखे नुमायां थी मिलनि थियूं पियूं। ऐं इन जे करे शेख मोहम्मद इब्राहिम जोया खे हिकु तमामु वॾे आलिम, अदीब, दानिश्वर, अकाबर ऐं तर्जुमे निगार जी हैसियत हासिलु आहे। जॾहिं असां हुनजी तर्जुमे निगारी जी ॻाल्हि था कयूं त जोया साहब फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स जे नाले सां किताबु तर्जुमो कयो। जोया साहब असांखे इल्मु तदरीस मज़लूमनि जे लाइ उहो किताबु असांखे तर्जुमो करे ॾिनो। जोया साहब TS एलिट खे तर्जुमो कयो सिंधीअ में। अहिड़े तरीक़े सां जोया साहब इस्लामी तारीख़ जा जेके कारनामा आहिनि, उहो हिकिड़ो किताबु इस्लाम जो तारीख़ी कारनामो, उहो MN राय जो किताबु हो, उहो हुन तर्जुमो कयो आहे। जोया साहब ख़ुदि अंग्रेज़ीअ में हिकिड़ो किताबु लिखियो आहे, सेव सिंध सेव कॉन्टिनेंट। ऐं तव्हांजे इल्म में हूंदो त उहो अंग्रेज़ी में जेको किताबु आहे विरहाङे खां अॻु छपियो आहे 1945 में। ऐं तॾहिं जोयो साहब सिंध मदरसतुल इस्लाम में उस्तादु हूंदो हुयो। ऐं हिन किताबु लिखण जे पादाश में इल्ज़ाम में जोया साहब खे बदिली कयो वियो ऐं जोया साहब जे हिन किताब ते पाबंदी हई वई, जेका पोइ उमिरि जे आख़िरी हिसे में जॾहिं जोया साहब सां 100 साल जी 100 सालगिरह जे मौक़े ते 100 साला जशन जोया साहब जो मल्हायो पियो वियो। ऐं सिंध मदरसे में हिकिड़ी तक़रीब थी हुई, उन में बाक़ाइदा सिंध मदरसे जी इंतिज़ामिया उन किताब तां पाबंदी लाहिण जो ऐलान कयो ऐं जोया साहब खे हिकु भेरो वरी नौकरीअ तां अलामती तौरु बहाल कयो। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त एमिली उर्फ़ तालीम जे नाले सां किताबु जोया साहब जो इंतिहाई अहमियत जो हामिल आहे। ॿारनि जी तालीम हीअ किताबु हुन अंग्रेज़ी अदब मां तर्जुमो कयो। ऐं अहिड़े तरीक़े सां वहशी जीवत जा निशान हिकिड़ो किताबु आहे, उहो बि जोया साहब जो तर्जुमे मां निकितलु आहे। फ़िक्र जी आज़ादी किताबु जोया साहब जो तर्जुमो थियलु आहे। ॿारनि जो मसीह इहो ज़बरदस्त किताबु आहे ॿारनि जे हवाले सां। एन ब्लाइटन जो किताबु आहे, उहो जोया साहब जो तर्जुमो थियलु आहे। अहिड़े तरीक़े सां महकरीअ जा मज़मून, फ्रेंच इनकलाब, इहे जोया साहब जा हिकिड़ा अहम किताब आहिनि जेके सिंध जी अदब खे मालामाल कंदा। यानी जोया साहब पंहिंजे अदबी पोरे सां, पंहिंजे तहक़ीक़ी पोरे सां, तनक़ीदी पोरे सां सिंध जे अदब खे मालामाल कयो। यानी जोया साहब जो जेको अदबी कमु आहे इंतिहाई कमायतो, कारायतो, मयारी ऐं बहस तलब, हासिल मतिलब कढंदड़
ऐं पंहिंजी हिकिड़ी बुनियादी हैसियत रखंदड़ आहे सिंध जी अदबी तारीख़ में। ऐं जोया साहिब जो मुक़ाम हिकु दानिश्वर वारो आहे। जॾहिं असां जोया साहिब ते ॻाल्हायूं था त जोयो साहिबु शेख अयाज़ जे समूरे अदबी पोरे खे यानी उनजे नज़म खे उनजे नसर खे गॾाए छपाइण जी हिकिड़ी रिथा आहे जेके सकाफ़त खाते शुरू कई। 22 जुल्दनि में शेख अयाज़ जो समूरो कलमी पोरियो जेको आहे उहो हिकु हंधि गॾु करण वारो, उन जी सरबराही बि असांखे जोया साहिबु कंदे नज़र अचे थो। उमिरि जे आख़िरी हिसे में हुन 22 जुल्द शेख अयाज़ जा जे किताब जा उहे मार्केट में आणण जो हथु कमु पंहिंजे हथ में खयूं ऐं उनजा काफ़ी किताब माना शेख अयाज़ जो नसर ऐं नज़म मुख़्तलिफ़ छापनि में सकाफ़त खाते वारनि छपरायो आहे ऐं ईअं 22 जुल्दी इहा स्कीम पंहिंजे पाया तकमील ते पहुचे थी। शेख अयाज़ जे हवाले सां शेख अयाज़ ख़ुदि इतराफ़ कयो आहे इन ॻाल्हि जो त जेकॾहिं मोहम्मद इब्राहिम जोयो जो अमल दख़ल मुंहिंजे अदबी इर्तिक़ा में न हुजे हा त मां उअं ई परफॉर्म न करे सघां हा, उहा मंता हासिलु न करे सघां हा जेका मूं मंता हासिलु कई आहे। शेख अयाज़ ख़ुदि इहो ट्रिब्यूट मोहम्मद इब्राहिम जोया साहिबु खे ॾिनो आहे। जोया साहिब जो वॾो कंट्रीब्यूशन सिंधी अदब में आहे, उन ते यकीननि तव्हांखे महिनत करणी पवंदी, ॻाल्हाइणो पवंदो, उन ते पढ़णो पवंदो। ऐं हीअ मां सिर्फ़ु जोया साहिब जो हिकिड़ो मुख़्तसिर बयानु कयो आहे तारुफ़। यकीननि जोया साहिब जो तारुफ़ कंहिं हिकिड़े नंढड़े प्रोग्राम में मुकमिल तौर ते थी नथो सघे। इन जे करे वेंदे वेंदे तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जोया साहिबु हिकिड़ी कहाणी लिखी रोज़े जी मानी। जोया साहिबु हिकु मज़मून निगारे जी हैसियत सां माण्हूअ जो भाॻ किताबु लिखियो ऐं अहिड़े तरीक़े सां ॿिया बि बेशुमार मज़मून आहिनि जोया साहिब जा। सो यकीननि उहे तव्हांजी निगाह मां गुज़रंदा, छाकाणि त तव्हां इंटरव्यू जी तयारी कंदो त तव्हांखे कंप्लीट मुकमिल तौर ते हर पासे खां हर एंगल खां शयुनि खे ॾिसणो आहे। सो मोकिलाणी न आहे। उमेदु आहे त मुंहिंजे हिन प्रोग्राम मां बि तव्हांखे इस्तफ़ादो हासिलु थींदो। वरी कंहिं नए प्रोग्राम में नए मौज़ूअ सां नए तरीक़े सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर ते